अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां अवां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध में हर रोज़ पानी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज पिया थियनि। सिंध में हर साल रबी ऐं ख़रीफ़ जी फसलनि दौरान आबादगार पानी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कंदा रहंदा आहिनि, पर हाणे इन साल बि आबादगार पानी जी खोट ख़िलाफ़ दाहूं पियो करे। मुल्क में पानी जी विरछ जा इदारा बि मौजूदु आहिनि त पाणी बि मौजूदु आहे, पर पाणी जी विरछ इंसाफ़ भरी न थियण करे इहे एहतजाज मामूल बणिजंदा पिया वञनि। पाणी जो मसइलो कीअं हल थी सघंदो, आबादगारनि ताईं पाणी कीअं पहुची सघंदो, इक़्तिदार दणी इहो मसइलो हल छो न करे सघिया आहिनि, इन ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां सां स्टूडियो में महिमान आहिनि आपा शुमार इदरीस राजपूत साहब। वॾी महिरबानी इदरीस साहब, तव्हां प्रोग्राम में आया। पाणी खोट जूं मुख़्तलिफ़ शिकायतूं थियनि पियूं, हुन में मीडिया में अख़बारनि में रिपोर्ट थियनि पियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू पीअण जे पाणी न मिलण ख़िलाफ़ बि दाहूं कनि पिया। तव्हां ॿुधायो त छा सिंध खे हिन वक़्तु पंहिंजे हिसे जो पाणी मिली रहियो आहे? पोज़ीशन मतिलबु इन पाणी खोट जे लिहाज़ खां मतिलबु ॿ आहिनि। हिकिड़ी आहे बैन सूबाई इंटर प्रोविंशियल शेयरिंग, यानी असांजे सूबे खे जेको आहे मथां इरसा ओतिरो पाणी ॾिए थी जेतिरो असांजो घुर्ज आहे या जेतिरो असांजो हक़ आहे। ऐं ॿियो आहे इंटरनल माना सूबे में भला जेको पाणी मिले थो उनजी विरासत जेका आहे सही नमूने में थिए थी या नथी थिए। ॿ इशूज़ आहिनि। हाणे पहिरें इशू में इहो आहे त पाणी एक्चुअली जेको आहे थोरो देरि सां आयो आहे, मतिलबु असांखे सही पाणी इरसा वारनि जेको आहे असांखे इंडेंट या घुर मुताबिक़ पाणी कोन ॾिनो, थोरो घटि पाणी ॾिनो। छाजे करे त स्कर्दू जो टेम्परेचर घटि वधि थियण जे करे पाणी घटि पियो अचे। असां टोटली डिपेंड था कयूं सिंधू ते, जॾहिं की पंजाब वारनि खे जेको आहे झेल में चनाब जो पाणी मिले थो। बहरहाल इशू इहो आहे त जेको आहे शुरू में ई जेको आहे असांखे जंहिं नमूने में पाणी मिलणु खपंदो उन नमूने में न मिलियो। हिकिड़ो त मतिलबु टेम्परेचर घटि वधि थियण जे करे फ्लक्चुएशन या घटि वधाई पई थिए, ऐं ॿियो इहो त पाणी घटि हुजण जे करे असांखे घटि मिलियो। अच्छा, उन जे नतीजे में छा थो थिए त माण्हू जेके आहिनि जीअं सारियल वारे माण्हू, उहे त जेके आहिनि उन वक़्तु पोइ कंदा या बेजारो कंदा जॾहिं उन्हनि खे आसिरो थींदो त महीने खां पोइ जॾहिं बेजारो तयारु थींदो त रोमा थी सघंदा। ठीकु आहे, त उहो पाणी जी अवेलेबिलिटी हुई कोन, तंहिंजे करे उन इलाइक़े में सम्झो त BS फीडर में जैकोबाबाद में लाड़काणे में इन पासे पाणी जी आसिरो ई कोन हो, तंहिंजे करे हुननि जो बेजारा देरि थिया शिकायतूं थियूं। पर हींअर तव्हां ॾिसंदव त शिकायतूं जेके आहिनि, अच्छा हींअर जेका अॼु पोज़ीशन मां तव्हांखे ॿुधायां, ठाह में जेको पाणी ॾिनल आहे उहो असां कॾहिं को विरले इस्तेमालु कयो आहे। असां एक्चुअली ठाह खां तक़रीबन घटि 10% घटि पाणी इस्तेमालु ते बि मतिलबु ठीकु हूंदो आहे। अॼु जेका मां तव्हांखे पोज़ीशन ॿुधायां त कोटरी बराज जिते बदीन में दाह थी थिए उते ठाह खां 11 सैकड़ो मथे पाणी आहे। यानी जेको पाणी हुनखे घुरिजे इंडेंट जे मुताबिक़ उहो पाणी मिले थो, ऐं उन जे कंपेरिज़न में हेठि बि जेको आहे कोटरी खां हेठि 10-12 हज़ार क्यूसिक पाणी वञे थो। माना पोइ जेका शार्टेज आहे उनजो असरु बराबरि आहे त माण्हू जेके आहिनि देरि थी या जेके फसल बीठा तिन खे जेको आहे उनखे तकिड़ो पाणी खपे। बाक़ी हींअर जेका आहे हर कंहिं शाख जी हर कंहिं वाह जी इंडेंट पूरी आहे। यानी स्टार्ट कयो तव्हां गुड्डू बराज खां वठी उते जेके वाह आहिनि या सखर बराज ते जेके वाह आहिनि रोड या नारा, या कोटरी बराज जे जेके वाह आहिनि उन्हनि जी जेका घुर आहे उन मुताबिक़ पाणी आहे। ऐं उन में ख़ासि ॻाल्हि मां जेके ॿुधाइणु चाहियां त यानी ठाह जे मुताबिक़ जेको आहे कोटरी बराज में जेको लास्ट बैराज आहे उते समुंड में बि हेठि पाणी वञे थो 10-12 हज़ार, ऐं हुननि जे घुर्ज मुताबिक़ बि पाणी 11 सैकड़ो जेको ठाह में ॾिनल आहे पाणी उन खां 11 सैकड़ो मथे था पाणी खणनि। त हाणे घटि घटि पाणी पूरो आहे उन लिहाज़ खां। अचो हाणे इन में इशू इहो आहे त भई डिस्ट्रीब्यूशन या विरासत, भला जेकॾहिं पाणी पूरो आहे त पोइ दाहूं छो थी थियनि? दाहुनि जो सबबु इहो आहे त असां वटि जेका आहे डिस्ट्रीब्यूशन जेका आहे उहा इंसाफ़ भरी या न आहे। इंसाफ़ भरी कीअं न आहे? मतिलबु सूबे जे अंदरि ॻाल्हि कयां न, जेको मथे पाणी आयो त हाणे त उहो पाणी पूरो आहे न, हाणे जेके माण्हुनि जी शिकायतूं दूरि थियणु खपनि। हाणे जेको प्रॉब्लम आहे सो सूबे पाणी पूरो आहे सभिनी जेका वाहन में, पर हाणे सूबे में जेका विरासत आहे उन में मसइला आहिनि। उन मसइला कहिड़ा आहिनि? हिकिड़ा आहिनि परमानेंट मसइला। परमानेंट मसइला माना ज़ोर वारा माण्हू चाहे उहे सियासी हुजनि या पैसे वारा हुजनि, उहे सिधो कड़िया था सेंक्शन कराइनि वॾनि वाहन मां। वॾा वाह माना मेन कैनाल ऐं ब्रांच कैनाल वॾा वाह थींदा आहिनि, डिस्ट्रीब्यूट ऐं माइनर नंढा वाह थींदा आहिनि। ज़ोर वारा माण्हू पॉलिटिकल ज़ोर ते, हाणे जेके हींअर प्रॉब्लम आहे तव्हांजा मलकानी शरीफ़ ऐं जेको आहे सो खैरपुर गंबे वारा माण्हू स्ट्राइक करे वेठा आहिनि बदीन में। रीज़न छा आहे? इन PP दौर में या इन खां अॻु में बि उते केतिरा सिधा कड़िया मतिलबु सेंक्शन थिया आहिनि, मंज़ूर थिया आहिनि। माना हिकिड़े माण्हू जी ज़मीन सम्झो त कंहिं नंढी शाख ते आहे, उतां पाणी खणण जे बजाए सिधो उतां थो पाणी खणे वॾे माह मां, त उन जे करे छा आहे त वॾे वाह ते प्रेशर या पाणी जेको आहे वधीक ज़ोर पए थो, दबाव पए थो। ॿी ॻाल्हि इहा आहे त उहो ज़ोर वारा माण्हू वरी उहो हक़ मुताबिक़ पाणी खणनि। भला जेका मंज़ूरी आहे हिकिड़े क्यूसिक जी त हिकिड़ो क्यूसिक खणनि न, उन जे मुक़ाबले में ज़ोर वारा जेके आहिनि से
सम्झो तो टीणो चवणो पाणी था खणनि। इन सिलसिले में मां तव्हांखे ॿुधायां ख़ासि तौर नसीर जे बारे में एशियन डेवलपमेंट बैंक वारनि हिकिड़ी स्टडी कई जंहिंमें ॾिठऊं त भई जेको हुननि खे ख़बर कोन्हे त कंहिंजो वाटर कोर्स आहे छा आहे। स्टडी कयूं त ख़बर पई त फलाणनि माण्हुनि जा नाला बि माण्हुनि जा ॾिनल आहिनि, उहे को 10 गुणो पाणी तो वधीक थो खणे, को 5 गुणो पाणी वधीक थो खणे, को मतिलबु टीणो पाणी वधीक थो खणे। हाणे रिज़ल्ट इहो आहे जेकॾहिं पाणी घटि आहे त सभिनी खे घटि मिले त कोई एतिराज़ु कोन्हे। इशू इहो थिए थो जॾहिं बि पाणी घटि आहे, हालांकि हींअर पाणी घटि कोन्हे, पर जॾहिं बि पाणी घटि थो थिए मुंड वारा या ज़ोर वारा या डायरेक्ट आउटलेट वारा पंहिंजे हिसे खां बि वधीक पाणी था खणनि ऐं नतीजे में जॾहिं खोट आहे त उहो टेल वारा जेके सुकनि था। हल मलकानी शरीफ़ हिन ग़ैरपुर गंबे जो प्रॉब्लम इहो ई आहे न त भई जेको उन्हनि खे अच्छा वरी फसल में ईअं कोन्हे त भई पाणी जेको आहे सो हिकिड़े दफ़े मिले। चीफ मिनिस्टर साहब वियो 3 ॾींहंनि जो चई त भई पाणी पूरो करे ॾियो, हुननि पाणी पूरो करे ॾिनो। 3 ॾींहंनि खां पोइ छा, 3 ॾींहंनि खां पोइ बि साॻी सूरत हाल आहे। मतिलबु अच्छा वरी अचो इन ते भई इन जा इंचार्ज या निगरां केरु आहिनि, आबपाशी खाते वारा माण्हू आहिनि। आबपाशी खाते वारनि माण्हुनि में एतिरी ताक़त ई कोन्हे हिन महिल जेको पॉलिटिकल सिस्टम आहे त उहो जेको आहे सो कंहिं वॾेरे खे या कंहिं इन्फ्लुएंशियल माण्हू खे जेके आहिनि से मतिलबु जेको आहे पाणी ते पकड़नि या चोरी पकड़नि। सिंपल ॻाल्हि आहे, मां तव्हांखे सबूत सां ॿुधायां, सैटेलाइट सां तव्हां नक्शा कढो ऐं ॾिसो त भई हर कंहिं वाटर कोर्स ते केतिरी आबादी आहे। हाणे जॾहिं तव्हांखे करणी आहे डिज़ाइन में 27 सैकड़ो आबादी करणी आहे, हाणे वधी वियो 45 सैकड़ो थी वई आहे क़रीब में। 45 सैकड़े जे बजाय जे हिकिड़े माण्हू जी 100 सैकड़ो आबादी आहे त किथां पाणी आंदाई, चोरी जो पाणी आहे न। पर ऑफिसर जेके बि रखिया वञनि था से सिफारिश ते रखिया था वञनि, उहे उन्हनि जा खातेदार थी था कमु कनि, तंहिंजे करे उन्हनि जी टेम्परिंग ते या उन्हनि जे पाणी वधीक चोरी ते उहो को एक्शन नथा खणनि। अच्छा पाणी जेके तव्हां ॻाल्हि कई त जेके बासर आहिनि उन्हनि जा पाइप लॻा पिया आहिनि या उहे वधीक पाणी खणी था वञनि, नतीजे में पुछड़ी ताईं पाणी नथो पहुचे, आबादगार दाऊं कनि था। इन खे कीअं रोके सघिजे थो, कंहिंजो फॉल्ट तव्हां ॾिसो था हिन में, त कंहिंजी ग़लती आहे? जेके भोगनि था उहे जेके नंढा नंढा आबादगार आहिनि उहे था भोगनि। ॾिसो न ग़लती कंहिंजी आहे, ग़लती आहे हुकूमत जी। तव्हांजो जेको पॉलिटिकल सिस्टम आहे सो करप्ट आहे। उन में जेके माण्हू चङा वेठा आहिनि, वज़ीर वेठा आहिनि, अमीर वेठा आहिनि, MP वेठा आहिनि, सो हक़ था सम्झनि त पाणी जी चोरी असांखे चोरी न आहे। असां वज़ीर थियूं, असां MP थियूं त असांखे पाणी त पंहिंजी मर्ज़ी ते मिले, आबादी त कयूं। उन्हनि ते हाणे नॉर्मली इहो आहे त इरिगेशन वारनि जो कमु आहे त चेक करे सभिनी खे पाणी पूरो पहुचाइणु। मां तव्हांखे ॿुधायां अंग्रेज़नि जे ज़माने में हाणे छा थो थिए, टेल ते पुछड़ी ते पाणी कोन्हे, माण्हू दाहूं था कनि, हड़ताल लॻा। अंग्रेज़नि जे ज़माने में क़ाइदो हूंदो हो त जंहिं टेल ते पाणी पूरो न आहे उन जो सिंध गज़ेट में नालो छपबो उन इंजीनियर जो, त भई उनजी बदनामी थींदी त भेण हे अहिड़ो इंजीनियर आहे, एतिरो इनएफिशिएंट या जेको आहे सो ख़राबु इंजीनियर आहे या नाहिल इंजीनियर आहे जो उनजो नालो गज़ेट में थो छपिजे। हाणे तव्हां जेकॾहिं ॻाल्हि कंदव त सभिनी जा नाला गज़ेट में छापियो, छाजे करे सभिनी टेलनि ते पाणी कोन्हे ऐं उनजो सिस्टम ऑफिसर कोन्हनि। ऑफिसरनि में बि हेठियों अमलो इन्वॉल्व थो थिए जेके टेम्परिंग ते या पाणी जी जेका चोरी ते पैसा वैसा था वठनि, पर उन एलिमेंट खे कंट्रोल करे सघिजे थो। उहो बि तॾहिं था कनि जॾहिं ॾिसनि था त हे ज़ोर वारा जेके आहिनि से इहे चोरी कयूं वेठा आहिनि त पोइ ठीकु आहे उन्हनि खे वारो मिली थो वञे। अच्छा हैदरी साहब, पाणी पीअण जे पाणी जो खोट जूं शिकायतूं बि आहिनि बदीन में, जुडो में, सखर में, त माण्हू चवनि था त असां पैसनि ते पाणी ख़रीद था कयूं, पीअण जो पाणी नथो अचे। ईअं छो थो थिए? जेकॾहिं आबादगारनि ताईं, नंढनि आबादगारनि ताईं तव्हां ॿुधायो त जेके आहिनि से बासर ओसि ताईं पाणी पहुचण ई नथा ॾियनि ऐं पंहिंजो सॼो पाणी जेको आहे सो पंहिंजी तरफ़ करे था वठनि, पीअण जे पाणी जी खोट छो पैदा थी आहे? न ॾिसो न, पीअण जी पाणी जी खोट कोन्हे, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। रीज़न इहो आहे हर कंहिं मतिलबु जेको आहे वाह ते हींअर पाणी फुल आहे ऐं आबादी लाइ पाणी मिले न मिले, पीअण जे पाणी जे लाइ त केरु कोन थो रोके न। मीडिया में रिपोर्ट थियनि था, रोज़ जो ई एहतजाज थियनि था। मां ॿुधायां एक्चुअली छा आहे, पीअण जे पाणी जे लाइ तव्हां जेको वाटर सप्लाई स्कीम आहे, ठीकु आहे, कंहिं ॻोठ जी स्कीम आहे, सखर शहर में बि ईंदो आहे त भई जेको हुते पाणी कोन्हे, उहो उनजी इंटरनल वाटर सप्लाई स्कीम जो प्रॉब्लम आहे न। बाक़ी मूंखे ॿुधायो जॾहिं फुल वाह था हलनि पोइ पीअण जे पाणी खे केरु रोकींदो, सवाल ई कोन्हे। न मां डिसएग्री, बेशक बराबरि ज़रात लाइ पाणी जी खोट आहे, चोरी आहे, माण्हू जूं दाहूं सही आहिनि। जेसि ताईं पीअण जे पाणी जो ताल्लुक़ु आहे, वाह जॾहिं फुल हलनि था त कंहिं पीअण जे पाणी जे लाइ केरु कोन रोकींदो। हिन वक़्तु सिंध खे कहिड़े ठाह तहत पाणी मिली रहियो आहे? हिन खे सिंध खे एक्चुअली ठाह त थियल आहे 91 वारो ठाह जेको नवाज़ शरीफ़ साहब कयो, पर हींअर ठाह जे मुताबिक़ पाणी नथो मिले। इहा असां 10 सालनि 15 सालनि खां इहा ॻाल्हि कंदा था अचूं त ठाह जे मुताबिक़ नथो मिले। छो नथो मिले? उन में ॿुधाए छॾियां त पावर इम्बेलेंस आहे। पहिरीं ॻाल्हि त मथियों सूबो आहे उहो चोरी करे थो, मथां पाणी हेठि थो अचे न, अपर रायपेरनि या हेठियों ऐं भांगेवार ऐं मथियों भांगेवार,
मथे भांगे पाणी वधीक थो खणे त असां वटि घटि थो पहुचे, हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿियो इहो त भई जेके आहिनि ज़ोर वारा आहिनि, असां कमज़ोर आहियूं। टी ॻाल्हि इहा त असांजा जेके सियासतदान आहिनि उन्हनि खे त पाणी घटि थिए या वधि थिए उन्हनि खे मिले थो, मरे थो ग़रीब, तंहिंजे करे हू उन केस खे एतिरो नथा खणनि। हाणे इरसा जे क़ाइदे में आहे त भई जंहिं सूबे खे जेकॾहिं पाणी घटि थो मिले त उहो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में वञे ऐं पंहिंजो केस जेको आहे विढ़े। अॼु ॾींहुं ताईं असांखे हमेशह पाणी घटि थो मिले, चोरी बि थिए थी, CJ लिंक बि हलाइनि था, चश्मा चरम लिंक बि हलाइनि था। अॼु ॾींहुं ताईं सिंध गवर्नमेंट जेका आहे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में न वई आहे त भई असांजे पाणी जी विरासत सही उन्हनि खे सुवाल पहिरीं ॻाल्हि काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में वञनि, कंहिंजे अगेंस्ट वञनि, पंजाब जे अगेंस्ट। पंजाब वारा ज़ोर वारा आहिनि, उन्हनि जे ज़ोर ते त जेके आहिनि केतिरा हिते असांजा माण्हू सियासतदान वेठा आहिनि न, उहो पंहिंजी पोज़ीशन पाणी लाइ छो ख़राबु कनि, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी इहा त हुननि खे त पाणी जी खोट नथी थिए न, खोट थिए थी ग़रीब खे, घटि पाणी आहे त बि उहो ज़ोर ते टेम्परिंग ते चोरी करे था वठनि, हुननि खे एतिरो प्रॉब्लम ई कोन्हे न। अच्छा, जेके ठाह तहत जेके सूबा आहिनि उहे पाबंद आहिनि त उन ठाह जे उसूलनि ते अमल कनि। ॾिसो न, ठाह जो मतिलबु इहो आहे, ठाह जो मतिलबु छा आहे त तव्हां राइटिंग में लिखत में ॾिनो आहे त भई हिन सूबे जो हेतिरो हक़ आहे, फलाणे 10 ॾींहंनि में, फलाणे जेका 10 डेली जेके 10 ॾींहंनि में हिनखे हेतिरो पाणी मिलणु खपे, जे घटि आहे त घटि मिलणु खपे। पर उन ठाह जे मुताबिक़ जेका आहे विरासत नथी थिए ऐं सिंध गवर्नमेंट जेका उन इशू खे नथी खणे त भई जेको असां सां हे ज़्यादती थिए थी, छाजे करे हो पंजाब वारनि खे कावड़ाइणु नथा चाहिनि ऐं जेको हुननि खे पाणी मिले थो, तंहिंजे करे छाजे करे ग़रीबनि लाइ जेको आहे सो छाजे लाइ वञनि। हुकूमत जो जेको आहे उहो त ग़रीबनि जे लाइ, हुकूमत सभिनी लाइ हिकु करे हुजणु खपे न, पर हुकूमत जो क़ाइदो इहो आहे त ज़ोर वारा माण्हू जेके आहिनि उन्हनि जी हले थी, उन्हनि खे पाणी मिले थो, चाहे खोट आहे चाहे वाध आहे, ऐं ग़रीबनि खे खोट वारे टाइम ते पाणी नथो मिले, जंहिंजे करे। अच्छा, के धुरियूं कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी छॾण खे पाणी जो ज़ियान बि चवनि थियूं। पाणी न छॾण जे करे तव्हां नथा सम्झो त लखे एकड़ जेका ज़मीन गैर आबाद थी वई आहे, इंसानी आबादियुनि खे बि पीअण जे लाइ पाणी नथो मिले। इहो इशू आहे न, असां पंहिंजे पाणी ठाह में जॾहिं पाणी ठाह थियो 91 में त असां कोटरी जी घुर्जुनि जे लाइ हेठि पाणी घुरियोसीं 10 मिलियन एकड़ फीट। उन खे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि एनवायरमेंटल फ्लो। एनवायरमेंटल फ्लो माना हमेशह कंहिं बि जेका दरियाई सिस्टम में डेवलपमेंट पहिरें हेठि थी थिए पोइ मथे थिए, तंहिंजे करे जेको छा थो थिए, जॾहिं मथे डेवलपमेंट थिए थी, मथे जेके डैम ठहनि था, वाहन निकिरनि था, हेठियों पाणी जेको घटिजे थो ऐं स्पेशली असरु थो थिए डेल्टा ते। कोटरी खां हेठि सम्झो असां एरिया खे सम्झूं था त सॼो डेल्टा आहे, जंहिंजे लाइ माहौलियाती रिक्वायरमेंट आहे, रुगो आबादी लाइ न, ॿेला आहिनि, फिश आहे, पल्लो जेको मथे थो अचे। अच्छा, उन खां पोइ मैंग्रूव फॉरेस्ट आहिनि, दरिया समुंड जेको आहे चढ़ी थो अचे, उनखे ॿोड़े थो, हिकिड़ो प्रॉब्लम त कोन्हे, एनवायरमेंटल फ्लो में घणियूं ॻाल्हियूं अची थियूं वञनि। अच्छा, हाणे जेके माण्हू चवनि था त इहो ज़ियान आहे पाणी जो, ज़ियान छाजे लाइ, पोइ त भई तव्हां चओ त जेको आबादी लाइ जेका हेठे इलाइक़े खे जेको अॻु आबाद थींदड़ आहे उनखे तव्हां बर्बादु कयो था, सुकायो था, ज़ियान कीअं आहे। अच्छा, भला जे ज़ियान आहे त तव्हां स्टडी कराइनि, अभ्यास कराइनि त भई एनवायरमेंटल जे घुर्जुनि जे लिहाज़ खां डाउन स्ट्रीम में पाणी घणो खपे। असां 10 मिलियन एकड़ फीट घुरियो आहे, हुननि चयो आहे त न 5000 क्यूसिक जेको आहे रोज़ पाणी समुंड में वञणु खपे त जीअं डेल्टा जी घुर्जूं पूरियूं थी सघनि, ऐं 5 सालनि में 25 मिलियन एकड़ फीट पाणी वञणु खपे त जीअं लट या जेको आहे उन में वञे, जीअं समुंड जेको आहे मथे चढ़ी न अचे। अच्छा, इन जो इम्पैक्ट कयूं टोटल जेकॾहिं सरासरी था कयूं त ॿिन्ही जो इम्पैक्ट थिए थो 8.6 मिलियन एकड़ फीट। यानी स्टडीज़ या अभ्यास वारनि चयो आहे त तव्हांखे 8.6 मिलियन फीट इन्वायरमेंटल या माहौलियाती घुर्जुनि लाइ खपे, जेको ॾियणु खपे। जॾहिं ॾियणु खपे हो चवनि था त पोइ केरु थो चए त भई जेको ज़ियान आहे। अच्छा, इन कोटड़ी बैराज हेठां वेकिरे में पाणी न छॾण जा कहिड़ा सबब थी सघनि था, इन ते ॻाल्हाईंदासीं ब्रेक खां पोइ। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। इदरी साहब, ये नुक़सान त तव्हां ॿुधाया त कोटड़ी बैराज जे हेठां वेकिरे में पाणी न छॾण जा कहिड़ा नुक़सान थी सघनि था, थियनि पिया, बल्कि पर इन जा सबब कहिड़ा आहिनि, पाणी छो नथो छॾियो वञे? पाणी छो नथो छॾियो वञे, इशू इहो आहे त पहिरियों त इहो फ़ैसिलो थियल न आहे त कोटरी ते इन्वायरमेंटल फ्लो रिक्वायरमेंट घणी आहे। अकार्ड में जेको आहे सो ॾिनल आहे त भई फलाणे सूबे जो हेतिरो हिसो आहे, उहो पंहिंजी जाइ ते, पर कोटरी डाउन स्ट्रीम ते घणो आहे उन जो अञा को फ़ैसिलो थियल कोन्हे। माना जॾहिं फ़ैसिलो थियल कोन्हे त जॾहिं पाणी उन वटि वधे थो त छॾे था ॾियनि, जॾहिं पाणी इरिगेशन जी घुर्जुनि खां जेको आहे घटि आहे त नथा छॾनि।
अच्छा, बलोचिस्तान में भी पानी जी खोट जूं जेके आहिनि से शिकायतूं अचनि पियूं, जेको सिंध सूबो आहे मथां सूबे के जे ख़िलाफ़ आहे, त उतां पाणी जेको आहे सो सही विर्छ नथी थिए पाणी जी, जॾहिं बलोचिस्तान वरी सिंध ते इल्ज़ाम लॻाए थो। इहो केतिरियूं जाइज़ आहिनि इहे शिकायतूं? ॾिसो न, पंजाब वारनि जी जेका आहे सा शिकायतूं ईअं असांजी आहिनि त उहे असांखे हिसे जो पाणी पूरो नथा ॾियनि ऐं इरसा जेका पाणी जी विरासत सही नथी करे। ख़ासि तरह उन में इहा आहे त जॾहिं खोट वारे टाइम में बलोचिस्तान खे ऐं ख़ैबर पख्तूनख्वा खे चओ था नंढा सूबा आहिनि खोट न ॾियो, छो न ॾियो? जॾहिं को शहर आहिनि त हर कंहिं खोट मिलणु खपे। अच्छा, हाणे अचो त भई बलोचिस्तान छो थो शिकायत करे? बलोचिस्तान जो सिस्टम जेको आहे असांजे गुड्डू बराज मां पट फीडर मां थो निकिरे, कुझु डेज़र्ट कैनाल ते जेके शाहीवाह चवनि था उन मां आहे, ऐं मेन जेको उनजो सिस्टम आहे सो आहे NWC कैनाल जेको सक्करवाद ते निकिरे थी, हेठि उनखे चवनि था खीरतर ब्रांच। अच्छा, हाणे प्रॉब्लम छा आहे? बराज ते जॾहिं लो डिस्चार्ज थी थिए या पाणी घटि थो थिए त उहा पाणी जी सतह एतिरी नथी थिए जो NWC कैनाल में घुर्बल पाणी हले। तव्हां पहिरें सम्झण जी कोशिशि कयो त 32 में जॾहिं हे ठहिया हुआ तॾहिं हे सारियाल न हुआ, तॾहिं हे हुआ काटन जे लाइ। उन खां पोइ अंग्रेज़नि वर्ल्ड वॉर 2 में जेको आहे सो इन्हनि खे चऊं त न बाबा असांखे घुर्ज आहे, तंहिंजे करे हिन करे छॾियूं सारियाल। हाणे सारियाल में पाणी खपे तव्हांखे 5 6 आबादी जे लिहाज़ खां। अच्छा, हाणे वाह त उहो ई ठहियलु आहे, ड्राई क्रॉप लाइ या काटन जे लाइ ठहियलु आहे। हाणे उन में तव्हां सारियूं था कयो, माना उन ते वाह ते प्रेशर आहे त पाणी वधीक थिए। पाणी वधीक तॾहिं थींदो जॾहिं बराज ते जेको आहे उनजा गेट फिक्स आहिनि, त उन दरिया में लेवल जेका चाढ़िजे त जीअं उन वाह में वधीक पाणी हले लेवल जे करे। लो डिस्चार्ज जे छा थो थिए त लेवल उहा नथी थिए। तव्हांखे लेफ्ट बैंक कैनाल में पाणी छॾिणो आहे, हेठि बि पाणी छॾिणो आहे, उहा लेवल नथी थिए जंहिं ते NWC कैनाल जेका खीरथर खे पाणी थी ॾिए ऐं खीरथर जे गड़ंग रेगुलेटर खां हेठि 102 RD ते बलोचिस्तान खे पाणी थो मिले। उहो तॾहिं थो पूरो थिए पाणी जॾहिं 1,35,000 क्यूसिक पाणी अप स्ट्रीम ऑफ सक्कर ते हुजे। जॾहिं उन खां घटि थो थिए त उहो लेवल मेंटेन नथा कनि। लेवल मेंटेन जो मतिलबु आहे त हेठि लेवल ते NWC में पाणी घटि थो अचे त असां वटि बि उनजो असरु आहे। त असां वटि जेको आहे सो शदाद कोट ऐं कंबर जे पासे तव्हां ॾिसंदव त उते सारियाल ते जेका माण्हुनि जी लठ लॻी उते बि शिकायतूं आहिनि। साॻे नमूने बलोचिस्तान बि सम्झो टेल ते उन्हनि खे बि शिकायत आहे। सो मतिलबु इन में इहा आहे त असांखे छा करणु खपे? असांखे बैराज खे अहिड़े नमूने डिज़ाइन करणु खपे। हाणे उन ते स्टडी या अभ्यास हले थो पियो त जीअं NWC कैनाल में एतिरो पाणी हली सघे जो सभिनी जी जेका आहे खोट पूरी थिए। अच्छा, पाणी जी खोट खे हमेशह पंजाब वारा कालाबाग डैम ठाहिण सां जोड़ींदा रहिया आहिनि, छा इहा खोट शौरी तौरु कई वञे थी? न, कालाबाग डैम त जेको आहे हिकिड़ो ॿियो इशू आहे। मां तव्हांखे ॿुधायां, खोट जेका आहे सा पंजाब में त आहे कोन। उन्हनि जो जेको कंसल्टेंट आहे हिकिड़ो MS सिद्दीकी आहे, उन सां मां ॻाल्हि ॿोल कई त भई असां वटि खोट अचे। खोट छा थींदी आहे? खोट क्या होती है? मतलब पानी कम होता है। कहते हैं हमने तो सिस्टम ऐसा अरेंज किया हुआ है कि हमारे पास जो है वो पानी की शॉर्टेज नहीं होती, सिर्फ लोअर एरिया में होती है, जैसे साउथ पंजाब आप कहेंगे, जो आप लिंक कैनाल उनसे फीड करते हैं। तो मतलब जो हुनर खोट जो एतिरो प्रॉब्लम को, अच्छा वो हेडमैन पानी भी खणी सघनि था न। मां तव्हांखे ॿुधायां पंहिंजे लिहाज़ खां त हो असांखां पंहिंजे जेको आहे हुनजो हक़ आहे उन खां मथे पाणी था खणनि। असांजी चेकिंग जे लाइ माण्हू वेठल आहिनि, पर उन खां सहूलियत कोन्हे, उहो छा चेक कंदा? उते जेके आहिनि हिकिड़ो SDO आहे 3 बैराजिस ते। पंजाब में सिंधू ते 3 बैराज आहिनि। जीअं सिंध में 3 बैराज आहिनि, गुड्डू सक्कर कोटरी, उते बि 3 आहिनि। जिना बैराज पहिरियों बैराज आहे, चश्मा बैराज आहे, तौसा बैराज आहे। इन ते असां चेकिंग लाइ त पाणी जी चोरी न कनि SDO रखिया आहिनि। मां एज़ ए सेक्रेटरी इरिगेशन पाण वियोसि त उते चश्मा बैराज ते चोरी पई थिए पाणी जी। मां पुछा कयूं पंहिंजे माण्हुनि खां, तव्हां चेकिंग लाइ आया वेठा हो? चई साईं असां पहुची नथा सघूं। पहिरीं ॻाल्हि त असांजी गाॾी वाॾी कोन्हे, रहण जो बंदोबस्तु कोन्हे। उन खां पोइ जे भला असां चोरी बि कयूं त कंहिंखे ॿुधायूं? फ़ोन करे ॿुधायूं त असां वटि कहिड़ो हिते फ़ोन आहे? मतिलबु उनखे प्रॉपर फैसिलिटीज़ कोन्हे। पर एक्चुअली इहो ई आहे त फैसिलिटी हुजनि तॾहिं बि ज़ोर वारा माण्हू जेके आहिनि से सिंध में नथा खणनि। हेड रीच में सिंध में पाणी छो था खणनि? साॻे नमूने पंजाब जेको आहे ज़ोर वारा मथे पाणी खणनि। अच्छा, छा इरसा सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियारण में नाकाम वई आहे पाणी जी मुनसिफ़ानी विर्छ जे हवाले नथी करे? मुनसिफ़ाना विर्छ नथी करे, पर उन खां बि वधीक प्रॉब्लम। ठीकु आहे, मुनसिफ़ाना विर्छ न हुजण जे करे असांखे अबाउट सम्झो त 5% या 4% पाणी घटि थो मिले। पर जेको 95% मिले थो, तंहिंजी जेका असां वटि जेका विरासत कहिड़े नमूने में थी आहे। जेकॾहिं उन जी सही नमूने में विरासत थिए, हर कंहिंखे पंहिंजो हक़ मिले, त टेल ते जेके ख़ैरपुर गंबे वारा ऐं बदीन में वेठा आहिनि, न वेठा हुजनि। अच्छा, पाणी जे मामले ते तासुब ऐं सूबाइत खां मथां फ़ैसिला कॾहिं थी सघंदा? हा, इन में इशू इहो आहे त तव्हांखे पंहिंजी जेका सिंध गवर्नमेंट आहे उहा स्ट्रांग थिए।
ॾिसो न, हो त चोरी करण वारा चोरी कनि था, चोरी खे कीअं रोके सघिजे थो, जो तव्हां चोरी खे चेक करण वारा जेके आहिनि पाण मज़बूत थियनि ऐं उन इशू खे उथारनि। प्रोविजन आहे त भई इर्सा जेकॾहिं अमल नथी करे त तव्हां जेको आहे उन खिलाफ़ दाहियो न, मां छो नथा दाहियो, तव्हां काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में दाहियो, उते बि सम्झो तव्हांजी फेवर में फ़ैसिलो न थिए त पोइ जॉइंट सेशन ऑफ पार्लियामेंट में वोटिंग जे हिसाब सां फ़ैसिलो थींदो। अॼु ॾींहं ताईं जेको आहे एतिरी पाणी जी खोट आहे या असांखे सही पाणी नथो मिले या विरासत सही नथी थिए त सिंध गवर्नमेंट हिकिड़ो बि केस खणी शिकायत खणी कोन वई आहे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट। अच्छा, इर्सा जी नुमाइंदगी उन जी जोड़ जक जी जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, छा उहो दुरुस्त आहे जेका हिन वक़्तु जुड़ न? मां ॿुधायां इन इर्सा में पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त इर्सा में सिस्टम आहे वोटिंग जो। अच्छा, माना जेके बि वोट सम्झो 5 वोट आहिनि, 4 सूबनि जा, हिकिड़ो फेडरल, उहो फेडरल बि हाणे सिंध खे ॾिनो अथनि, पर तंहिं हूंदे बि हिकिड़ी मिसाल थो ॾियां, पंजाब वारनि छा अटकल कई आहे त खोट वारे टाइम ते बलूचिस्तान ऐं जेके आहिनि से ख़ैबर पख्तूनख्वा नंढा सूबा आहिनि, इन्हनि खे खोट न ॾियो, इन्हनि खे फुल पाणी ॾियो जेको ठाह में ॾींदा था। असांखे ठाह जे हिसाब सां नथो मिले, असांखे मिले थो एवरेज जे हिसाब सां जेको इस्तेमालु थियो आहे पोस्ट तरबेला में। हुननि खे ठाह में खोट नथी मिले ऐं ठाह जो फुल पाणी थो मिले। हाणे जॾहिं हुननि खे फुल पाणी मिले थो त वोट कंहिंखे ॾींदा? पंजाब खे ॾींदा। त इम्बैलेंस आहे। एक्चुअली इर्सा में वोटिंग सिस्टम हुजणु न खपे। इर्सा में जेको आहे नेपरा वारो सिस्टम हुजे, जीअं नेपरा में मतिलबु फ़ैसिला था थियनि, नेपरा जेका आहे नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी वारे नमूने में, हिन में बि जेके आहिनि से प्रॉपर नमूने में हुनखे फैसिलिटी ॾिजनि ऐं उन खां पोइ उन जे मुताबिक़ जेके आहिनि से फ़ैसिला। वोटिंग वारो सिस्टम जेको आहे न, उन में उहो सियासी सिस्टम थी वियो न। वोटिंग माना तव्हां कंहिं बि नमूने में ख़ुशामद करे ॿिनि माण्हुनि खे जेको आहे पाण सां मिलायो, 3 थी वियो, मेजॉरिटी थी वियो, बसि हाणे तव्हां जेको वणे फ़ैसिलो। अच्छा, चयो वञे थो त पाणी सिरिश्ते जो सॼो कंट्रोल वापडा ऐं मुल्क जे वॾे सूबे पंजाब वटि आहे, त पोइ इर्सा जो छा किरदारु आहे? न, वापडा वटि कंट्रोल कोन्हे। वापडा खे अथॉरिटी आहे डेवलप करण जी, ख़ासि तरह डैम कंट्रोल त इर्सा। अच्छा, क़ाइदे मुताबिक़ जेको आहे सो इर्सा खे पाणी जी विरासत करणी आहे। इर्सा वापडा वारनि खे चए थो त हेतिरो पाणी डैमनि मां छॾियो। अच्छा, ठीकु, त इर्सा जो कंट्रोल आहे, वापडा वारनि जो त कंट्रोल आहे कोन। अच्छा, हिन वक़्तु जेका मूनसून जूं बारिशूं शुरू थियण वारियूं आहिनि, तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्तु साल जेकॾहिं वधीक बारिशूं पयूं त केतिरो नुक़सानु थी सघे थो? बंदनि जी सूरत हाल छा आहे? छो त CM साहिबु चए थो त बंदनि जी सूरत हाल ठीकु आहे, ॿिए तरफ़ ॻणती जो इज़हार बि कयो पियो वञे। हाणे इन में ॿ आहिनि न मुबीन, तव्हां सम्झो सभिनी 2 इशूज़ आहिनि। हिकिड़ो इशू आहे तव्हांखे त भई दरियाई बोर्ड, 2010 में तव्हांखे ख़बर आहे त दरिया में तमामु घणो मतिलबु पाणी आयो, 11 लख 11.5 लख क्यूसिक, ऐं 4 हंधनि ते खंडु पियो, जंहिंमें स्पेशली टोड़ी वारे खंड जेका बर्बादी ॾाढी आंदी। उन खां पोइ हिते बि जेको आहे ठट्टा वारे पासे, सजावल वारे पासे बि, फ़कीराबाद आहे जेको आहे उते बि खंडु पिया, नुक़सानु थियो। हिकिड़ी आहे दरियाई बोर्ड, ॿी आहे बरसाती बोर्ड। उन खां पोइ 2011 में जेको आहे तमामु घणा मींहं पिया, तव्हांजी बरसाती बोर्ड खां वधीक जेको आहे हिते जेको आहे सो पाणी बीठो रहियो तव्हांजे मीरपुर ख़ासि में, सांगण में, बदीन में, इन्हनि एरियाज़ में। हाणे जेसि ताईं बरसाती बोर्ड जो तालुक़ु आहे, उन जो हींअर जेको आहे असां एग्ज़ैक्ट नथा ॿुधाए सघूं। उन जी फोरकास्ट या अॻकथी कंदी आहे मेट डिपार्टमेंट, मौसमियात खातो। उन जो पंहिंजो इहो चवणु आहे त असां 3-4 ॾींहं अॻु में ॿुधाए सघूं था त हाणे मींहं पवंदा ऐं पाणी ईंदो। तंहिंजे करे हींअर जेका बि अॻकथी आहे उहो धुको आहे। अच्छा, माना ख़बर नथी पई सघे त बोर्ड जी केतिरी पॉसिबिलिटी न, इन करे कुझु नथो चई सघिजे जेसि ताईं की उहो 3-4 ॾींहं अॻु में उहो ॿुधाईंदा मौसमी खाते वारा, तंहिंखां अॻु में नथो करे सघे। पर जनरली स्पीकिंग असां वटि बोर्ड ॿिनि तरह, मतिलबु दरिया में पाणी ॿिनि तरह थो अचे। हिकिड़ो आहे त बर्फ़ रिजे थी ऐं ग्लेशियर रिजे थो, उन जे करे बोर्ड नथी थिए। बोर्ड हमेशह अचे थी त जुलाई ऐं अगस्त में जॾहिं मींहं पवनि था, मानसून जी पए थी, तंहिंखां पोइ जेको आहे दरिया उथलनि था ऐं जेका बोर्ड अचे थी। अच्छा, त इन में करे हिन महिल जेको आहे इहो चवणु त बोर्ड ईंदी न ईंदी, पर बोर्ड अचे या न अचे, हिकिड़ी पॉसिबिलिटी आहे त न अचे, हिकिड़ी पॉसिबिलिटी अचे, त असांखे त तयारु रहणु खपे न। बंदनि जी सूरत जेसि ताईं हाल आहे त बंदनि जी सूरत हाल इहा त साल 2010 जी बोर्ड खां पोइ हिननि एशियन डेवलपमेंट बैंक जे कर्ज़ खां लोन वठी ऐं बंदि जेके आहिनि सभई ठाहे छॾिया आहिनि। इनिशियली जेको आहे उन में मां ई कंसल्टेंट हुउसि ऐं असां ख़ातिरी सां सभिनी खे ॾेखारियासीं, हिकिड़े खे न, चीफ मिनिस्टर साहब विज़िट कयो, उन खां पोइ तव्हांजी सूबाई मेंबरनि जी हिकिड़ी असेंबली कमेटी उहा चेक कई, फेडरल फ्लड कमीशन वारा आया, आर्मी वारा आया, सभिनी चेक कयो त भई जेके कम वम सही थियल आहिनि। पर इन में जेसि ताईं कम जी सिचुएशन आहे, बंदि ठीकु ठहियल। इशू इहो आहे त फ्लड फाइटिंग जॾहिं बोर्ड अचे थी त उन में ईअं कोन्हे त भई जेको आहे तव्हां लोह जी जेका भित ठाहे छॾी, हाणे पाणी हुन कुझु नथो करे सघे। तव्हांजी जेका आहे बंदि मिटी जा ठहियल आहिनि, पाणी मिटी सां लह विचड़ में अचे थो त उन में खाद करे थो, कुझु एक्शन करे थो, जंहिंजे लाइ तव्हांखे फ्लड फाइटिंग करणी थी पए।
फ्लड फाइटिंग जो मतिलबु आहे त तव्हां जिन एक्शन जे करे जिन ॻाल्हियुनि जे करे बंदि खे नुक़सानु थी सघे थो मिटी वारे खे, किथे एरोइन थी थिए, किथे सम्झो कूए जो ॿेड़ा जेका सीपेज थी सघे थी, जेके रूण था चऊं, या जेके आहिनि किथे बंदि ओवरटॉप थिए थो, इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि जे लाइ माण्हू रखणा आहिनि, बंदोबस्तु करणा आहिनि। ऐं इन बंदोबस्तनि जे लिहाज़ खां तव्हांखे छा खपे, हू माण्हू जेके ठेकेदारनि खां सम्झो त पंजर वठंदा या गुणियूं वठंदा या ॿियो मटेरियल वठंदा, त पैसा खपनि न। त रुगो ईअं चवनि त भई जेके आहिनि बंदि असांजा ठीकु ठाक आहिनि, इहो सही न आहे। जेसि ताईं की बंदनि खे संभालण करण जो बंदोबस्तु लाइ पैसा ॾियो त पोइ जेके आहिनि बंदोबस्तु कनि। तव्हां छा था सम्झो वधीक कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि त जीअं जेकॾहिं बरसातूं घणियूं थियूं थियनि त कंहिं इम्कानी ख़तरे खां वक़्त सर बचाव थी सघे? ॾिसो न, इन करे असां वटि जेको आहे जॾहिं पाणी बरसातूं पवनि थी त उन खां पोइ 15 ॾींहंनि खां पोइ असां वटि पाणी पहुचे थो। हाणे मूंखे जॾहिं ख़बर ई न आहे, मां जेको आहे नॉर्मल नमूने में थोरी तयारी कंदुसि, बंदनि खे ठीकु ठाक कंदुसि, घारा पियल आहिनि उते ठीकु कयां, माण्हू बचाए रखां, सफ़ाई वफ़ाई थिए, रस्तो वस्तो हलणु जहिड़ो थिए, इहे त कमु कंदुसि। एक्चुअली तयारी मुंहिंजी तॾहिं थींदी जॾहिं मूंखे ख़बर पवंदी त बोर्ड अचे थी कहिड़ी मैग्नीट्यूड या कहिड़ी मिक़दार जी बोर्ड थी अचे। इहो बि पॉसिबल आहे त 5-6 लख क्यूसिक पाणी अचे त उन में एतिरे बंदोबस्त जी ज़रूरत कोन्हे। इहो बि पॉसिबल आहे त भई जेका सुपर फ्लड मेगा जेके जा महाबोर था चऊं, उहा अचे त पोइ उन लाइ तयारी ज़बरदस्त करणी पवंदी। पर मुंहिंजो मतिलबु जॾहिं बि इहा इंटीमेशन अची वञे, तंहिंखां पोइ यकदमि उन्हनि वटि पैसा हुजणु खपनि त यकदमि उहो बंदोबस्तु कनि, माण्हू रखनि, मटीरियल आणनि। ऐं सभिनी खां इम्पॉर्टेंट आहे त लॉ एंड ऑर्डर जी ठीकु हुजे। बंदनि ते जेकॾहिं बेलदार या माण्हू जेके आहिनि असांजा वञी न सघनि त पोइ त किथे बि नुक़सानु थी सघे थो न। ऐं हींअर जेका सिचुएशन आहे त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन इहा आहे त बंदनि ते सभिनी बंदनि ते 24 कलाक माण्हू नथा वञी सघनि। इन जो लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल जो केतिरो असर पई सघे थो इन ते? इन करे त खणनि था पवनि, लॉ एंड ऑर्डर जी सूरत जे करे त पवनि था न। सुवाल हो त 24 कलाक पाणी त कोन थो सुम्हे, असां त सुम्ही था रहूं। पाणी जॾहिं नथो सुम्हे त माना असांखे ॾिसणो आहे त किथे हुनजो एक्शन थो थिए। उन एक्शन जे लाइ माण्हू हुजनि जेके चेक कनि त भई फलाणे ते एक्शन थिए। अच्छा, जेकॾहिं असांखे 6 कलाक या 8 कलाक अॻु में ख़बर पइजी वञे त हे जेको आहे हिते एक्शन आहे त तव्हां कंट्रोल करे वठो था, उहो तरीक़ेकार ॾिनल बंदि मैनुअल आहे जंहिंमें ॾिनल आहे त भई कीअं जेके आहिनि डिफरेंट सिचुएशन खे कंट्रोल कजे। पर जेकॾहिं उनखे 6 या 8 कलाक गुज़री विया पोइ जेको आहे कंट्रोल कोन सघो। ऐं इन जी तॾहिं ख़बर पवंदी जो तव्हांजी चकासी ते चेकिंग ते माण्हू हुजनि। अच्छा, ईंदड़ वक़्त में छा दुनिया में पाणी ते जंगूं थींदियूं? हिकिड़े तरफ़ ग्लेशियर पिघरंदा था वञनि, पाणी थींदा पिया वञनि, ॿिए पासे पाणी वारा इलाइक़ा बि सुकंदा था वञनि। तव्हां सम्झो था मुस्तक़बिल में पाणी जी खोट ते जंगूं थी सघनि थियूं? ॾिसो, इशू इहो आहे सिंधु दरिया जी ॻाल्हि त कयूं, असांजो सिंध सां वास्तो आहे न। अच्छा, नॉर्मल इहो आहे त दुनिया में इंटर गवर्नमेंट पैनल ऑन क्लाइमेट चेंज यानी मौसमी फेरघीअ जे लाइ हिकिड़ो पैनल आहे जंहिं पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त हिन सदी जे पछाड़ी ताईं दरियाए सिंध जेको आहे, सिंधु दरिया जेको आहे 30 खां 40% ग्लेशियर मेल्ट थियण जे करे पाणी घटिजी वेंदो। अच्छा, इहा हुनजी पुराणी रिपोर्ट आहे 2007 वारी। हाणे जेका लेटेस्ट रिपोर्ट आहे त उन में चवनि था त ॿिए हंधि त ग्लेशियर रिजण जे करे दरिया जा वहकरा घटि था थियनि, पर असां वारे पासे जेके ग्लेशियर आहिनि न उहे कोन था घटिजनि, उहे पाण जेके आहिनि वधनि था। तंहिंजे करे जेको आहे इहो चांस कोन्हे त असां वटि जेको आहे सो सिंध में पाणी घटि थींदो। अच्छा, ॿियो वरी आहे त क्लाइमेट चेंज जा जेके डिफरेंट असर आहिनि। तव्हां ॿुधो त पोयनि 2 सालनि में पाणी जेको आहे घटिजण जे बजाए एतिरो पाणी आयो आहे जो असांखे आज़ार में विझी छॾियो अथसि न। 2011 में जेका बोड आई, एतिरी बरसाति कॾहिं बि सांगण बदीन इन पासे कोन थी। उन खां पोइ 2012 में गुज़िरियल साल बि तव्हांखे ख़बर आहे त जैकाबाद, कंदकोट ऐं इन पासे जेके मींहं पिया, तो इन सिचुएशन में इहो अनसर्टेनिटी आहे। पर ओवरऑल बेसिस ते जेके ॾिसो वञे त भई ग्लेशियरनि जे करे जेको आहे सिंध जो पाणी घटिबो, उहा सिचुएशन न आहे। ग्लेशियर पाण वधनि था, तंहिंजे करे उन जो पाणी सिंध जो पाणी घटि थियण जो जेको आहे इम्कान तमामु घटि आहे। अच्छा, हिंदुस्तान सां पाकिस्तान जो जेको पाणी जे मामले ते तनाज़ो आहे उहो केतिरो असरअंदाज़ थिए थो, या इन ते अॻिते हली केतिरा मसइला थी सघनि था जेकॾहिं किशन गंगा डैम में ॿिया मनसूबा जोड़िया था वञनि? हाणे इन में अचो इंडस वाटर ट्रीटी 1960 में थी आहे, कराची में थी, जंहिंमें नेहरू ऐं जेको अयूब ख़ान सही कई ट्रीटी ते। उन ट्रीटी में छा आहिनि, 3 दरिया ईस्टर्न रिवर टोटल इंडिया खे ॾेई छॾियूं त बाबा इन जो पाणी जेको आहे तव्हां टोटल इस्तेमालु कयो। हालांकि उन्हनि झेड़े के अॻु में जेको पाणी इस्तेमालु कनि पिया 33 मां 8 मिलियन एकड़ फीट इंडिया इस्तेमालु थो करे। पहिरियों त टीटी जेका आहे सा पाकिस्तान जे फेवर में न आहे। बहरहाल 3 दरिया ॾेई छॾियो इंडिया खे। वरी 3 दरिया भला पाकिस्तान वेस्टर्न रिवर जेके आहिनि झेलम, चनाब ऐं इंडस, इहे पाकिस्तान खे ॾिनऊं त टोटल ॾियनि न उन्हनि में उनखे कुझु मतिलबु हक़ ॾिनऊं। हक़ कहिड़ा ॾिनऊं त बाबा पाणी अचे थो, पीअण जो पाणी खणी सघनि था, भली खणनि, पीअण जो पाणी केतिरो खणंदा। ॿियो आहे त भई नॉन कंज़म्पटिव यूज़ यानी अहिड़ो इस्तेमालु जंहिंमें पाणी खपे न, घटिजे न, उहा नेविगेशन जे लाइ जहाज़ हलाइणा आहिनि, ॿेड़ियूं हलाइणियूं आहिनि, इहो
टियों आहे त 14 लख एकड़ जेके आहिनि उहो आबादी करे सघनि था, हुन में पाणी जी लिमिट कान्हे, उहा बि हलो ठीकु आहे 14 एकड़ कंदा। चौथों आहे त उहो हाइड्रो पावर डैम ठाहे सघनि था। हाणे हे जेके बि जहिड़ा तव्हां इंडिया ऐं पाकिस्तान जा ॿुधो था, बगलियार थियो या हींअर किशन गंगा थियो, इहो छा आहे, इहो बिजली पैदा करण लाइ डैम पन बिजली घर ठाहिनि था जंहिं ते जहिड़ो आहे। उन में ॾिनल आहे जंहिं नमूने में, उन नमूने में ठाहिण जे बजाए उहो ताक़तवर इंडिया वारा उहो पंहिंजी मर्ज़ी ते था ठाहिनि जंहिं ते जहिड़ा थियनि। बगलियार ते बि जेके जहिड़ो थियो तंहिंमें आर्बिट्रेटर या हिकिड़ो जेको आहे ॻाल्हियर खे चऊं त भई तूं फ़ैसिलो कर। उहो रिचमंड अलाए अहिड़ो नालो हो ऑस्ट्रेलिया जो स्विट्ज़रलैंड जो जंहिं फ़ैसिलो कयो, उनमें 4 ॻाल्हियूं जेके हुयूं जहिड़े में, तंहिंमें 3 ॻाल्हियूं जेके आहिनि असांजे फेवर में थी, हिकिड़ी असांजे ख़िलाफ़ु थी। उहा जेका ख़िलाफ़ु थी उहा तमामु सीरियस आहे। उन में इहो आहे त जेको स्पिलवे आहे, यानी जितां पाणी उथल वाह में गेट विझी सघनि था, हालांकि उहो टोटल ग़लति आहे। उथल वाह में गेट विझंदा माना पाणी उहो हुते रोके सघनि था, इहो असांजे फेवर में न थियो। अच्छा, हाणे वरी अचो किशन गंगा में। किशन गंगा खे असां इंडिया वारा किशन गंगा था चवनि, असां हुनखे नीलम था चऊं। हाणे जॾहिं किशन गंगा में इहो आहे त जॾहिं उहो पंहिंजो हे डैम ठाहे था किशन गंगा में, त असांजो जेको नीलम आहे उन में पाणी जेको आहे सो छॾनि न, उन जे बदिरां ॿिए पासे तां पाणी वराए वञनि, हेॾे पाणी जेको घटिबो। सो किशन गंगा ते जेको आहे इन जो किशन गंगा वारे डैम जे करे ऐं फेवर में बि फ़ैसिलो उन्हनि जो थियो आहे इंडिया जे। असांजो जेको नीलम झेलम प्रोजेक्ट आहे, उन जी पाणी खोट वारे टाइम में, रबी वारे टाइम में जेका कैपेसिटी जेका बिजली पैदा करण जी घटिजी वेंदी। इन जा केतिरा नुक़सान थी सघनि? नुक़सान त थींदा, पर उहो पाकिस्तान वारा वरी छा था चवनि त उहो पाणी जेको आहे नीलम में अचण जे बजाए हिकिड़े ॿिए जेका आहे नए जे थ्रू वूलर बैराज में था विझनि, ऐं वूलर बैराज मां झेलम ते अचे थो। झेलम में वरी जेको आहे कोयलो ऐं ॿियो ठाहिनि था, उहो चवनि था जेको हुते पाणी घटिबो हेॾे जेको आहे सो वधंदो, त उन जे करे जेको असां हे पावर जनरेशन जे करे असांखे नुक़सानु न थींदो। बहरहाल इशू इहो आहे त इंडिया अपर रायपेरियन आहे, इंडस बेसिन ट्रीटी में उनखे राइट आहिनि, कुझु हक़ आहिनि, ऐं उन खे जेको आहे सो उन में मतिलबु जॾहिं करे थो उन में पंहिंजी मर्ज़ी थो हलाए, जंहिंजे करे जेके आहिनि कोर्टुनि में इन में जहिड़ा था वञनि। वॾी महिरबानी इदरीस साहब, तव्हां टाइम कढी प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थो थिए, सुभाणे ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।